सिंधी थिएटर खां शुरू कयूं जी त सिंधी थिएटर जी हिकिड़ी पंहिंजी शैली बि आहे। बिल्कुलु पर चूंकि छाकाणि त असांजा वधीक बिजनेस में आहिनि समाज जा माण्हू, जी त उहे खिल मज़ाक वारा नाटक वधीक था पसंदि कनि। जी सीरियस प्ले खे हथु जे नथा डायरेक्शन में छा थियणु खपे? कहिड़ा सीरियस प्ले तव्हांखे वणंदा आहिनि हिंदी जा या मराठी जा? ॾिसो मूंखे त ईअं फील थींदो आहे कि अॼु अगरि असां नाटक कोई बि सिंधी कमर्शली अगरि कयूं था त डेफिनेटली सोशल मैसेज सां गॾु कॉमेडी में वञणु खपे। छो त कमर्शली अॼु अगरि असां कयूं था त अॼु असांजो ऑडियंस अचे थो कमकार करे करे हिकु माइंड खे फ्री करण लाइ थो अचे, त असांखे डेफिनेटली करणु खपनि। पर छो त हाणे फेस्टिवल्स बंदि थींदा था वञनि, थी विया आहिनि लॻभॻि, पर फेस्टिवल्स में असांखे एक्सपेरिमेंट्स ज़रूरु करणु खपनि कि हर इमोशन ज़िंदगीअ जो इमोशन आहे, पंहिंजे समाज जो इमोशन आहे, सैड में बि वञणु खपे। हर उहो इमोशन खे असांखे हाइप करणु खपे जेको असां फील कंदा आहियूं पाण, उनखे निखारणु खपे। ऐं मां एक्चुअली चवां त मां वधीक मराठी नाटकनि खां जीअं हिकिड़ो इंस्पायर्ड एग्ज़ाम्पल आहियां। सकूबाई, हा त उहो सिंधीअ में छो न अचणु खपे? अचणु खपे, बिल्कुलु अचणु खपे। जीअं सकूबाई थी जाणता वियो। राजा थियो शिवाजी महाराज, त उहो त हाणे लोक नाट्य आहे, हा पर सिंधीअ में को लोक नाट्य आयो आहे छा? न जंहिंमें हाथी घोड़ा शींहं सभु अचनि, जीअं हुन में थींदो आहे। शींहं त न, पर हाथी घोड़ा त आया आहिनि शिवाजी महाराज जे जाणता राजा में। हा जाणता इन राजा नमूने में जो कोई संत कंवरराम साहिब ते थी सघंदो आहे, राजा ॾाहिर ते राजा ॾाहिर ते थी थी सघंदो सघंदो आहे, ज़रूरु थी पर सघंदो आहे। जंहिंमें फौज बि शामिल हूंदी ऐं वॾे ग्राउंड ते। अशोक जी मां हिकु ॻाल्हि जेका हाणे वेठा ई आहियूं सुपना त आहिनि असां, इहे। हा सुपना ई आहिनि बसि। छो त असांजो सिंधी जेको आर्ट में असां नाटक वारनि खे पुठियां करे छॾियो अथऊं। एक्चुअली नाटकनि खे ओतिरो तवजो नथा ॾियनि पिया, जॾहिं की नाटक ई पर सिनेमा खे बि त कोन वधायो आहे। सिनेमा खे न वधियो आहे, पर म्यूज़िक जेके खे वधिया आहे। आहिनि सिंधी पाण वधिया आहिनि, हा कंहिं न वधायो न आहे, मूंखे वधायो लॻंदो आहे, आहे। न वधायो आहे, सभु पर पंहिंजे हा पर नाटककार कोशिशि सां तॾहिं ई करे सघंदा न जॾहिं समाज जो सपोर्ट मिले। सपोर्ट मिलंदो। सपोर्ट सुठी ॻाल्हि थी, ऐं इन ॻाल्हि ॿोल लाइ थैंक यू वेरी मच। ऐं तव्हांजो भोपाल में शहर में स्वागत आहे, जेको असांजो झीलुनि जो शहर आहे। ऐं तव्हां भोपाल जी लेक बि ॾिठी, ऐं भारत भवन में तव्हांजो स्वागत आहे। भारत भवन बि लेक जे भरिसां आहे, जिते असां हिते वेठा आहियूं शामला हिल्स में। ऐं तव्हांजे सभिनी आर्टिस्ट खे हिकिड़े सुठे शो लाइ, सुठे ड्रामा जी पेशकश लाइ शुभकामनाऊं। थैंक यू, महिरबानी।